वेलकम बैक नाज़रीन। खबरों जो सिलसिलो जारी है तव्हां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर डिवीजन के 4 ज़िलनि में बरसाती पानी निकाल करण ऐं इमदादी कमनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करण जो हुकुम दिनो वियो आहे। अवांखे अपडेट दे रहा आहियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारा पीडीएमए जी डायरेक्टर जी सरबराही में लागापियल इदारनि जे ऑफिसरनि ऐं वकीलनि ते ॿधल कमेटी जोड़ी वई आहे। जस्टिस सलाउद्दीन पवहर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान सेक्रेटरी आपाशी, पीडीएमए डायरेक्टर जनरल सलमान शाह, डीसी फ्लड एमरजेंसी बहाली प्रोग्राम जा अमलदार ऐं ॿिया पेश थिया आहिनि। वर्ल्ड बैंक तरफ़ां डॉलर बि अचण शुरू थी विया आहिनि। मनसूबा किथे पहुता आहिनि? जेकॾहिं मुस्तक़बिल में बोर्ड आई त छा सूरत-हाल थींदी? जस्टिस सलाउद्दीन पवहर जो इहो चवणु आहे। फिरो ॿीहर आवाज़ सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर डिवीज़न जे 4 ज़िलनि मां बरसाती पाणी निकाल करण ऐं इमदादी कमनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां पीडीएमए जे डायरेक्टर जी सरबराही में लगापियल इदारनि जे ऑफिसरनि ऐं वकीलनि ते ॿधल कमेटी जोड़ी वई आहे। जस्टिस सलाहुद्दीन पवहर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान सेक्रेटरी आपाशी, पीडीएमए डायरेक्टर जनरल सलमान शाह, डीसी फ्लड एमरजेंसी बहाली प्रोग्राम ऐं ॿिया अमलदार पेश थिया। वर्ल्ड बैंक तरफा डॉलर भी अचण शुरू थी विया आहिनि। मनसूबा किथे पहुता? जेकॾहिं मुस्तक़बिल में बोर्ड आई तो छा सूरत हाल थींदी? जस्टिस सलाहुद्दीन जा ॿुधणी दौरान इहे रिमार्क्स हुआ। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे सखर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, ॿुधणी के हवाले से वधीक अपडेट कंदा। जी बिल्कुल, सखर डिवीजन में बरसाती पानी निकाल न थियण इमदादी रिलीफ है मुतासरन के ॾियण वारे सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस सलाहुद्दीन पवहर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई है। ॿुधणी दौरान सेक्रेटरी आपाची में डायरेक्टर जनरल सलमान शाह, डीसी फ्लड एमरजेंसी बहाली प्रोग्राम अमलदार, आपाशी अमलदार, मुख्तलिफ लागापियल इदारनि जा अमलदार पेश थिया आहिनि। जस्टिस सलाहुद्दीन पवहर जे तरफ़ां ॿुधणी दौरान आपाशी अमलदार जिन सां इहो पुछाणो कयो आहे त वर्ल्ड बैंक मां डॉलर बि अचण शुरू थी विया आहिनि। ॿुधायो मनसूबा किथे था? जेकॾहिं अॻिते फ्लड अचे थी त सूरत हाल छा हूंदी? उन ते आपाशी खाते जे सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त 212 मिलियन डॉलर मिलिया आहिनि, जिन खे 2 हिस्सनि में विरहायो आहे। 100 मिलियन डॉलर लॉन्ग टर्म प्रोजेक्ट लाइ मुख़्तस कया विया आहिनि। बाक़ी एमरजेंसी शॉर्ट टर्म लाइ रखिया विया आहिनि ऐं शॉर्ट टर्म प्रोग्राम 80% खां वधीक मुकमल थी वियो आहे ऐं लॉन्ग टर्म प्रोग्राम ते कमु हली रहियो आहे। जॾहिं जस्टिस सलाहुद्दीन पवहर बात कयो त बरसाति ऐं बोर्ड खां पोइ असुल किरदार बहालीअ जो आहे। 4000 माण्हू जेको आहिनि मरी विया आहिनि, हज़ारे जानवर मरी विया आहिनि, पर बहाली वारो जेको इदारो आहे उहो किथे बि नज़र नथो अचे। अली अफ़्ज़ल कनासरो जेको रिहेबिलिटेशन प्रोग्राम जो आहे, पतो करे ॿुधायो कहिड़े इदारे मां आयो आहे। खिलाई मखलूक त न आहे। अदालत जे तरफ़ां जेको आहे गाइब थियण अदारे कीमान बाबति पुछाणो कयो वियो, जंहिं ते पीडीएमए जे तरफ़ां ॿुधायो अदालत खे त असां समूरा कीमान ॾिसी कमु चलाइण जे हवाले कया आहिनि ऐं उहे ई ॿुधाए सघनि था त जंहिं ते अदालत जो मुतासिर जेके हिन बि खुले आसमान हेठि वेठल आहिनि उन्हनि खे मानीअ जा बि पैसा न आहिनि। इन खां पोइ अदालत जे तरफ़ां पीडीएमए जे डायरेक्टर ऐं वकील ऐं मुख़्तलिफ़ लागापियल जेके इदारनि जा ऑफिसर्स आहिनि उन्हनि ते ॿधल कमेटी जोड़ी आहे। उनखे हुकुम ॾिनो वियो आहे त मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि पाणी ऐं रिलीफ वारे कमनि जो जाइज़ो वठी करे जेको आहे 28 फरवरीअ ते। ठीक है मोड़ो महर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवांजी वॾी महिरबानी।